अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अमां की बलिकार माना फराशा सबका बेरहक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म सुभाणे खां ईरान ऐं तुर्किया जे दौरे ते रवानो थींदो। शहबाज शरीफ शहीद आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शिरकत कंदो। परॾेही खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन इंद्राबी चयो आहे त तुर्किया जे दौरे में वज़ीर आज़म तुर्क सदर तैयब उर्दुगान सां मुलाक़ात कंदो। शहबाज शरीफ इस्तांबुल में कारोबारी कॉन्फ्रेंस के पिणु ख़िताब कंदो। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदे खे हिक तरफ़ो मुअत्तल नथो करे सघे। पाकिस्तानी शहरनि जो तहफ़ुज़ पहिरीं तरजीह आहे, का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। अमेरिका ऐं ईरान ॻाल्हियूं जारी रखण ते इतफ़ाक़ करे वरितो। पाकिस्तान ऐं कतर जी परॾेही वज़ारतुनि तस्दीक़ करे छॾी। पाकिस्तानी ऐं कतरी सालसनि जूं दोहा में अमरीकी ऐं ईरानी वफ़दनि सां मुलाक़ातूं। पाकिस्तान जे परॾेही ऑफिस तरफ़ां जारी करे बयान में चयो वियो आहे त मुलाक़ातुनि में मफ़ाहमती याददाश्त जे हवाले सां मामलनि ते मुसबत ॻबराई थी आहे। ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर शहीद आयतुल्ला ख़ामनाई जे आख़िरी रस्मुनि बाद थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी रियाज़ में सऊदी हम मुंसिब सां मुलाक़ात। सिक्योरिटी मामलनि ते ताउन वधाइण लाइ अहम याददाश्त ते सयूं। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल। रूस जो यूक्रेन मथां ड्रोन्स ऐं मीज़ाइलनि सां वॾो हमिलो। 8 ॼणा मारिजी विया, 56 खां वधीक ज़ख़्मी। हमले जे हदफ़नि बाबति रूस ऐं यूक्रेन जूं मुतज़ाद दावाऊं। यूक्रेनी फ़ौज जो चवणु आहे त हमले में रिहाइशी इमारतुनि खे निशानो बणायो वियो। रूस जे